तुझो शैतान थो कौसर ते बधे बंद खुदा। उस्ताद बुखारी चए थो तुझो शैतान थो कौसर ते बधे बंद खुदा, मुझो फिरदौस बयां बाई बर थी वेंदो। सिंधु आ साह बिना साह जी न सघबो, मुझा महबूब सिवा तुझे गुज़र थी वेंदो। हाणे आउं तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि मिस्टर अल्लाह बख्श गोरचाणी खे त पाण अचनि ऐं पंहिंजी तकरीर पेश कनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में मिस्टर अल्लाह बख्श गोरचाणी। शुरू अल्लाह ताला जे प्यारे नाले सां जेको पालनहार आहे हिन पूरे काइनात जो। मान वारा साईं प्यारा शागिर्दो अस्सलाम वालेकुम। मुझे अॼु जो उनवान आहे मुंहिंजी जीजल सिंध या नेक मसइला। ऐं पंहिंजी तकरीर जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। जे सूर्या मरी त सोभ खे दिल जा वहम विसार, जे सूर्या मरी सोभ खे त दिल जा वहम विसार। हण भाला विड़ भाकरी आडे डाल मडार, मता तीर तरार मारत मतारो थी। रिस्पेक्टेड सर, मुझी धरती जीजल सिंध सियासी ऐं समाजी मसइलनि जी गढ़ बणिजी वई आहे। उहे रोज़मर्रा जी ज़िंदगी जा उभरंदड़ मसइला एॾा त संगीन ऐं ध्यानु छिकेंदड़ आहिनि जो सिंध जा सान्या वंदन अदीबनि ऐं दानेश्वरनि जी सियासत उन्हनि बुनियादी मामलनि खां ऊपरी थींदी पई वञे, जंहिंमें सिंध में धारी आबादकारी, मज़हबी इंतहा पसंदी ऐं मंदिरनि ते हमला, थर जे सूरत हाल वग़ैरह हिक ॿिए पुठियां रियासत ऐं सिंध दुश्मन माण्हू अहिड़ा त मसइला पैदा कंदा पिया वञनि जो इन्हनि मसइलनि में फासंदे ॿिया मसइला दॿजंदा ऐं ओपरा थींदा पिया वञनि। मिसाल तौरु आदमशुमारी सां हथ चरांद सिधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश, आदमशुमारी सां हथ चरांद सिधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश, ज़ुल्फ़कार आबाद मंसूबो, बिट्टो मकानी निज़ाम, सिंध खे वंटू में विरहाइण जा मतालबा, थर जे कोले में वकाफ़ जे मुदाख़लत ऐं अणुसिधो कब्ज़ो, हिंदू न्याणियुनि जो ज़ोरी मज़हब मटाइण ऐं हिंदियुनि खे हिसाइण, सिंध मां हिंदुनि जे लॾ पलाइण, अबम ॿारनि समेत रोज़ानो अगवा जा वाक़िया, औरतनि जा क़तल ऐं संदन अणखुट इस्तेमाल, सिंध में नौकरियुनि जी नीलामी बदिलनि ऐं नेकनि जो सदाबहार कारोबार, गैर कानूनी मदरसनि वसीले मज़हबी इंतहा पसंदी खे पखेड़ण, उरड़ी विघे सविन ॿारनि जो मौत, शहरनि जो घुरनि में थियण तब्दील थियण, ईंदड़ NFC अवार्ड लाइ घरबल तयारी न हुजण, सिंध में तइलीम जी तबाही ऐं स्कूलनि जो लगातार बंदि रहण, ख़ानगी तइलीम इदारनि में सिंधी न पढ़ाइण ऐं सरकारी नोटिस रद्दी में फिटो करण, हज़ारनि ई लखनि तइदाद में तइलीम मकानी खाते में गैर कानूनी भर्तियूं ऐं मुलाज़मनि जा ऊंधा मुस्तक़बिल, कालाबाग डैम जे ऐलाननि खे विरजाइण, सिंधी ॿोली ॿियनि क़ौमी ॿोलियुनि खे करार ॾियण वारे दिल खे पुठे भर उछलाइण, सिंध में मुखिया सरकारी उहिदनि ते गैर सिंधियुनि जो कब्ज़ो, तेल ऐं गैस जे वसीलनि जे मालिकी न करण, कबीला जहिड़ा मासूमनि जो क़त्ल, वॾेरकनि जुर्गनि जा फ़ैसिला, मकानी चूंडूं न कराइण, कुदरती वहकरनि ते कब्ज़ो सबबु बोर्ड में हर साल लखनि माण्हुनि जो मुतासिर थियण। इन्हनि सभी मसइलनि खे ॾिसी सोचिजे थो त सिंध में आङुरियुनि गिणण जेतिरा माण्हू आख़िर कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾींदा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधियुनि जा सभु माण्हू चाहे हारी हुजे या मज़दूर, शागिर्द हुजे या उस्ताद, हर आम ऐं ख़ासि माण्हू खे पंहिंजे सियासी समाजी तब्दीलियुनि में मुतहरिक किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं मुंहिंजी जीजल सिंध धरती खुशहाल बणाए सघिजे। मां हाणे पंहिंजी जाइ हिन शेर सां वठंदुसि। बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी, को पुछे जे केतिरी असां ॿुधायूं हेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी, आज़ाद क़ौम जेतिरी।